टंडन दिया तेज हयाती। लावर केड़ी मशकिरिया कह रही और छोट है सरदार साईं, ये मश्किरी ना है, पर हाशिम खान जेका तव्हां सां मश्किरी करे रहियो हो न, ही उन जो जवाब आहे। तव्हां पुछो हिन खां केरु आहे, मां हिन खे हिते छो वठी आयो आहियां। कह रही तू लावर ई वरी केड़ो नओं नाटक शुरू कियो अथई। असां के तुझे कंहिं बि नाटक जी जरूरत ना है। अरे ॿुधा, सरदार साईं ऐं हाशिम खे मां तोखे हिते छो वठी आयो आहियां। दिलदार, वो वही दिलदार जे असांजे नंगन में हथ विधा। तूं ऐं दिलावर मुंहिंजे भाउ जा कातिल आहियो। शाहज़ेब खे मूं मारियो आहे ऐं दिलावर खे बि मां ई मारींदुसि। तूं कूड़ थो ॻाल्हाईं, तो में जो दम ई न आहे। कसम आहे अची मसीह जो त शाहज़ेब खे मूं मारियो आहे। तूं बि शाहज़ेब खे छो मारींदे? तुंहिंजो शाहज़ेब कहिड़े रोकियो? सरदार शाह ज़मान मुंहिंजे भाउ दिलदार खे मारायो ऐं मां हुनजो प्लान कयो आहे। सरदार शाहज़ेब खे मारी, बाक़ी बचो दिलावर, उन खे बि मारे छॾींदुसि। यार तूं दिलावर खे नथो मारे। आए को ज़ालिमो, पानी प्यारो, बचाओ। वाहे आए को आए को देखो सदाए मुखे। भाउ जो प्लान कयो आहे ऐं हाणे तोखे ऐं दिलावर खे मारे पंहिंजे भाउ जो प्लान पूरो कंदुसि। तोखे मां अहिड़ो भयानक मौत ॾींदुसि जो तुंहिंजूं 7 पीढ़ियूं यादि रखंदियूं। बाबल साईं, तव्हां रुगो इजाज़त ॾियो त मां हिन कमीणे खे पूरो बस ॼाणी दर्दनाक मौत ॾियांसि। न हाशिम, न हिन जी ज़िंदगी। बेवक्ताई मानी भी पेट में सुए वजे। हाल जा अजोरी केड़ा पे मिसाल जी। मामा साईं,
वही हली वही त कोई सरदारी छा कंदुसि पीरीअ में पटको ॿधी कहिड़ा फाड़ा मारी भला मां छा कयां मां तुंहिंजे लाइ घटि बुड़ी हुआं छा समीर मां तुंहिंजी ज़मीन जी पग जे लाइ शाह ज़मान सां जंग छोटी हुई पर ॼाण हो कुझु बि नथो ॾेई उन में मुंहिंजो कहिड़ो ॾो मामा साईं ॾोह कंहिंजो बि न आहे जेको कमु दाद सां नथो थिए उहो कंहिं साज़िश सां थी सघे थो भला तूं मूंखे पाण खे ॿुधा त मां तुंहिंजे लाइ छा कयां कहिड़ो पंहिंजो मथो फाड़िया मामा साईं हाणे सिर्फ़ हिकिड़ो ई रस्तो बचियो आहे उहो इहो आहे त मां चाचा शाह ज़मान सां वञी ठाव ऐं ठाव करे सरदार शाहज़ेब जो कातिल थी वियो आहे केरु आहे कातिल कंहिं ॻोल्हियो कातिल मां 4 ॼणे वियो होटल ते असली मारे दुख करे विधुमि हाँ साहब हाँ सही तो चवां अच्छा इहा ॻाल्हि आहे सावण ठीकु आहे तूं पंहिंजो कमु वञी कर मां विच में चंग अड़ायां ठीक है साहब जेको तव्हांजो बगन इहो सुठो न आहे कयो शेरू बगन सां घटि थियणु न घुरिजे हाजी शरीफ़ में गुज़ार असांजा मोहसिन आहिनि शेरू हाणे हिन ॾुखे वक़्त में असांखे उन्हनि खे छॾणु न घुरिजे कादर बगन सां तो गुलज़ार खे आज़ाद करण जी कोशिश कबी पर जेकॾहिं गुलज़ार कुझु थियो कादर सां ॿ टे ॼणा छा करे सघंदासीं भेण का मश्किल न आहे हाजी शरीफ़ वारा किथां गुम थी वियो आहे शेरू तूं छा थो सम्झी त मूं हाजी शरीफ़ जी ॻोल्हा न कई हूंदी मूं संगत साथ दोस्त सभिनी खे चयो पर हाजी शरीफ़ किथे लभे ई नथो कादर मूंखे लॻे थो त हाजी शरीफ़ खे दरिया खां माराए छॾियो न शेरू इहा त मूंखे पक आहे त हाजी शरीफ़ ज़िंदा आहे पर आहे किथे इहा ख़बर ई नथी पवे शेरू हाजी शरीफ़ जी दिलि टुटी आहे छाकाणि त बहादुर ख़ान हुनखे बाहि खां वठी घर मां कढी छॾियो हा कादर ईअं बि थी सघे थो यार शेरू थधो थी हाणे वे तूं आराम कर त मां तुंहिंजे लाइ मानी खणी थो अचां ठीकु आहे बाबा अवां जे अखियुनि में लुढ़क छो बाबा न रो बाबा न त मुंहिंजो ई हाथ छिजी पवंदो अमा ये लुढ़क त ख़ुशी जा लुढ़क आहिनि मां त ख़ुशनसीब इंसान आहियां जो पंहिंजी ज़िंदगी में पंहिंजी नियाणियुनि खे परणाए पंहिंजो फर्ज़ पूरो कयो अथमि न बाबा ये लुढ़क ख़ुशीअ जा न आहिनि इन लुढ़कनि में अज़ियत आहे तकलीफ़ आहे बाबा सच ॿुधाए तूं हिनजे करे रोई रहियो आहीं न मुंहिंजो घर उजड़ी वियो आहे ॿियो त ससीअ जे मथां बि तलवार लटकी रही आहे ज़ालिमनि मुंहिंजे शाहज़ेब खे मारे छॾियो ऐं हाणे इहे ज़ालिम ससीअ खां पंहिंजो प्यार खसींदा इहो ज़ालिम बहादुर जमाल खे मारे छॾींदो तूं इहो ई सोचे रोई रहियो आहीं न बाबा हा मीरा जी मां कमज़ोर थी वियो आहियां दुश्मननि सां विड़ी नथो सघां औलाद जे लाइ ॾाढी नरम थींदी आहियां मां बसि ईअं ई दिलि में
सजाया ख्याल पे अच अल्लाह तो के बाबा ऐ तू ससी जो फिक्र ही न कर। ससीअ जे हिफ़ाज़त जी ज़िम्मेदारी वो पाण ते खई आहे। बाबा मूंखे कसम आहे तुंहिंजे पग जो, जेकॾहिं बहादुर ससीअ जे शादीअ में तेरे जेतिरी जी हरकत कई न त उनखे गोली मां हणंदसि। बाबा अधी मीरा ऐं चाचा हाशिम जे हूंदे तूं छो तो फिकर करे? बाबा अल्लाह साईं ख़ैर कंदो, असां मां कंहिंखे बि कुझु न थींदो। मुंहिंजी शादी ख़ैरनि सां थी वेंदी। हाशिम मां तव्हांखे चवंदो न हुउसि, दिलावर असांजो दुश्मन नथो थी सघे। दिलावर जे रत में बेवफाई नाहे, पर तोखे ऐं मीरा खे ॿिन्ही खे शक हो शाहज़ेब जो कातिल दिलावर आहे। बाबल साईं ख़बर नाहे अलाए छो मां माण्हुनि जे ॻाल्हियुनि में अची वियुसि। हाणे त मूंखे दिलावर बि माफ़ नथो करे। हाशिम दिलावर मखण माण्हू आहे, हुनखे दुख आहे। असां दिलावर खे जेके लफ़्ज़नि जा घाव ॾिना आहिनि अञा ताज़ा हूंदो। हाशिम ॿ चार ॾींहं तरस ॾिसजांइ, दिलावर तोखे पाण छॾे भाकुर पाईंदो। बाबल साईं गुलज़ार जी ज़िंदगीअ जो फ़ैसिलो कॾहिं कंदो? हाणे त हुनखे जीअण जो को बि हक़ नाहे। हाशिम गुलज़ार जी ज़िंदगी मौत खां वधीक बदतर बणाए छॾ। हुनखे अन्न पाणी एतिरो ॾे जो हू साहु खणी सघे, हिन खां वधीक हुनखे अन्न पाणी न ॾे। बाक़ी हुनजी ज़िंदगी जो फ़ैसिलो तस्वीर जी शादी खां पोइ कंदासीं। फ़िलहाल असां जूं अखियूं असां ॾांहुं ईंदड़ दुश्मन ॾे। बाबल साईं हाणे जेकॾहिं बहादुर असांजी चूह में कदम रखियो न त मां हुनजा आंट ई कढी छॾींदुसि। हाणे हीअ ग़लती बहादुर जी आख़िरी ग़लती हूंदी। हाशिम बहादुर सिधो सौ न विढ़ंदो, चोरी चक हणंदो। तूं कुझु माण्हू बहादुर जे ॻोठ मोकिल जेके बहादुर जी चुरपुर ते हमेशह नज़र रखनि। बाबल साईं बहादुर ते मुंहिंजे हमराह जी अख आहे। फ़िलहाल त बहादुर ख़ामोश वेठो आहे। हुनखे बि सुछे पई, अॻियां ओड़ा भरे पियो। जे वेंदुसि त सड़ी रख थी वेंदुसि। हाणे मां हलां थो, संगत साथ जी सार लहणी आहे। ठीकु आहे, संगत खे तयारु रख। हा बाबल साईं। शमीर छा नाहे पंकुल खान वटि? हथियार, माण्हू, जागीरूं छा नाहे? पोइ बि हर चकर सां हार खाई था छाजी करे? किथां किथां सां हार खाई था। अफ़सोस आहे मूंखे, क़िस्मत असांजो साथ ई कान थी ॾे। शमीर वॾी का बुराई आहे, वॾो को निफाग आहे असां में। अलाए कहिड़ो निफाग आहे असां में जो असां खट ई कोन था कयूं, रुगो हार था कयूं। एतिरी जे ताक़त गिदड़ खे मिले हा, उहो बि शींहं जे पुछ ते लत जे हा अथा तो नथा, ॻाल्हाए बि नथा सघूं। अफ़सोस, मां त थो चवां कंहिं वाटर में बुॾी मरी वञी। मामा साईं ख़बर न आहे त न शाह ज़मान में कहिड़ो जादू आहे जो शाह ज़मान लाइ सिरजण में बि घुरता महसूस कयो। दिलावर खे शाह ज़मान ॻोठ मां बेइज़्तो करे कढी छॾियो, उहे बि सोट जो कातिल करे शाह ज़मान खे ॾिनई। ऐं हो शेरू ख़ान हिकिड़ो चकर छा ॿुधाए थो असांजा मुंहुं ई न कयो अथई। अरे शमीर तोखे त ख़बर आहे असांजा टुकर पियल अथसि।